अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आवां आहियां अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं पहिरियों दफ़ो मुंहिंजो चैनल ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। ज़िंदगी महसूसु कयो। तरीक़ो नंबर 31। जन रंगनि जी ज़रूरत अथव, उहे चूंडियो। असीं सभु रंगनि जी मोट ॾींदा आहियूं ऐं साइंसदाननि मुताबिक़ हर रंग दिमाग़ खे हिकु मुनफ़रिद पैगाम मोकिलींदो आहे, जेको वरी मुख़्तलिफ़ नमूननि सां मूड ते असरअंदाज़ थींदो आहे। हेठियनि रंगनि ॾांहुं निहारियो ऐं ग़ौर कयो त अव्हांजो पंहिंजो लिबास ऐं आराइश डीकोर कहिड़े मूड खे ज़ाहिर करे थी। ॻाढ़ो रंग जिस्मानी फुर्ती ज़ाहिर कंदो आहे। पीलो रंग बाउमीद सोच लाइ सुठो हूंदो आहे। नारंगी रंग अहसास तहफ़ुज़ वधाए थो। पंहिंजे मुहबती हयातीअ खे मथां करण लाइ उहो ज़रूरु पहिरियो। साओ रंग कुदरती सुकून पहुचाइण ऐं तवाज़ुन खे ज़ाहिर करे थो। गुलाबी रंग पहिरियो त जीअं कंहिं नरम मुहबती अहसास खे पाण ॾांहुं माइल करे सघिजे। आसमानी रंग अव्हां लाइ उन महिल सुठो आहे जॾहिं तव्हां थधा ॾेखारण था घुरो। वाङणाई रंग रूहानी जागरता वधाए थो। तरीक़ो नंबर 32। ज़ाती कुवत वधायो। असीं ज़ाती कुवतुनि में मथां आहियूं। असीं इज़त नफ़्स में मथां आहियूं। ताज़ा तवाना मुतहरिक, बाअसर, तसवराती, बामक़सद, मरकज़ियत रखंदड़। तव्हांखे उहो सभु केतिरो महसूसु थींदो आहे? जे असीं ज़ाती कुवत में वाध महसूसु करणु घुरूं था त असांखे पंहिंजे हयातीअ में थींदड़ हर अमल जी ज़िम्मेवारी खणणी पवंदी। पंहिंजे हयातीअ जो कंट्रोल संभालियो। जंहिं महिल न चवण जी ज़रूरत हुजे त चई छॾियो। पंहिंजनि सचनि अहसासनि खे ज़ाहिर कयो ऐं माण्हुनि खे पंहिंजे पाण खे अजायो इस्तेमालु करण जी इजाज़त न ॾियो। इल्ज़ामनि खे छॾियो। पंहिंजी ज़ाती सघ वधायो ऐं बहितरीन नमूने सां हयाती गुज़ारियो। तरीक़ो नंबर 33। पंहिंजे हदफ़ खे नरम कयो। हीअ दुनिया हिकु ज़बरदस्त जाइ आहे। हिन जुमिले ते अव्हांजो रद्द अमल छा हूंदो? असीं घणो करे त पंहिंजे हयातीअ खे ईअं ई छॾे ॾींदा आहियूं। वक़्तु गुज़रण सां असीं पंहिंजी हयाती पंहिंजनि आदतुनि मुताबिक़ गुज़ारणु सिखी वेंदा आहियूं। हिकिड़ी तरकीब आहे जंहिं वसीले तव्हां पंहिंजो पाण खे आदताणे सुलूक मां कढी चाको चौबंद हालत में आणे सघो था। पंहिंजी निगाह जे मर्कज़ खां बाख़बर थिजो। तव्हां केसीं ताईं ॾिसी सघो था? हाणे तरसो ऐं पंहिंजी जागरता खे वधायो। ईअं कंदे अव्हांखे पंहिंजो हदफ़ नरम थींदे महसूसु थींदो। वधीक ॾांहुं निहारियो ऐं वधीक तजुर्बा कजो। तजुर्बा कंदा रहो। तरीक़ो नंबर 34। पंहिंजी मिशन स्टेटमेंट पाण ठाहियो। तव्हांजो मक़सदी बयानु छा आहे? ॿियनि लफ़्ज़नि में तव्हांजे हयातीअ जो मक़सदु छा आहे? तव्हां छा लाइ हिते आया आहियो? छा माहौलियाती मामलनि बाबति शऊर खे वधाइण लाइ? छा दुनिया खे हिकु ख़ुशि ऐं आसूदगी जाइ बनाइण लाइ? छा उहो पक करण लाइ त तव्हांजे ॿारनि वटि मथां ई इज़त नफ़्स हुजे? छा तव्हां माण्हुनि खे खिलाइण लाइ बि ऐं ख़ुशि करण लाइ बि आया आहियो? जॾहिं तव्हां मिशन स्टेटमेंट तयारु करे वठंदव त अव्हांजे हयातीअ खे हिकु नओं दग मिली पवंदो ऐं अव्हां जीअण लाइ नओं उत्साह महसूसु कंदव। यादि रखिजो, तव्हां पाण साण पंहिंजे इनफ़रादी हुनरनि ऐं कुवत जो सामान आंदो आहे ऐं उन करे हिते आया आहियो त जीअं उनखे कतबि आणे सघिजे। इहो ॻोल्हे लहो त तव्हांजे अंदर में कहिड़ी लहर थिए थी ऐं उन कम खे ज़माने जे हक़ीक़तुनि सां सहेड़े पंहिंजी हयातीअ खे नवां मतिलब ॾियो।